तलोई में लॉकडाउन सबब 14 ॾींहं बि शहर बंद हुजण करे पोरियत बुखूं काटण ते मजबूर आहिनि। कोरोना वायरस सबब मजदूर तबको बुखूं काटण ते मजबूर आहे। जॾहिं त चूंडियल नुमाइंदा मंज़र आम तां गायब आहिनि। पोरियतन बाबू लुंड, कयूम राहू ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कंहिं बि वॾेरे या कंहिं बि सियासी लीडर असांजो का बि सार न ॾिनी आहे। इन जे करे असांजी अपील आहे असां ग़रीबनि सां मदद कई वञे। असां गॾे गाॾी हलाए मज़दूरी करण अढाई 300 रुपया तारीख़ कढण वारा मज़दूर असीं हिन वक़्तु तकरीबन 14-15 ॾींहं मुसलसिल असीं बेरोज़गार वेठा आहियूं। इन जी अपील आहे त असां ग़रीबनि सां मदद कयो वञे। त असां बेरोज़गार थी चुका आहियूं। महिरबानी करे असांजे वाहर कई वञे, न त असांजा बच्चा जेके बुख मरी वेंदा। हीअ लॉकडाउन जे करे हाणे असांखे कोरोना जो डपु कोन्हे, असांखे बुख जो डपु आहे। असां बुखनि में असांजा बच्चा मरी वेंदा। तंहिंजे करे असांजी अपील आहे त महिरबानी करे असांजी मदद कई वञे। दुकानदारनि जो चवणु आहे त लॉकडाउन सबब शहरी घरनि ताईं महदूद आहिनि, जंहिं करे असांजो कारोबार ठप थी वियो आहे। कोरोना वायरस जे करे मुल्क में लॉकडाउन बिल्कुलु माण्हू मिसकिनी था, बदहाली, बुख ऐं उन जे करे मजबूर वेठा आहिनि ऐं तमामु माण्हू परेशान आहिनि। को मज़दूरी करण वारो, को तारीख़ कमाइण वारो सफ़ा परेशान आहिनि। असां सिंध हुकूमत ऐं सभिनी खे अपील करूं था त हिते जे हिन ॿाराड़ी जे ग़रीब माण्हुनि जी वारसी करे हिन खे इमदादी सरगर्मियूं ॾेई कार्रवाई चालू करे ऐं माण्हुनि जी बहार कई वञे। रहवासियुनि सिंध सरकार तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खां घुर कई त हंगामी बुनियादनि ते रिलीफ वारो कमु शुरू करे माण्हुनि खे बुखुनि खां बचाए वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk